सुनी चवंदा नबी सही नूरा अरे जिन समाज में दिया यो त पांजे मुंह सा तो मथो हणे दस्तगीर जे मुरीदन जे सामो ता अच न जिन समाज में दिया जिन तू अल्लाह जी कुदरत के विसारे छड़ियो। हजरत सालेह अलैहिस्सलाम जो दुआ घुरी ही पत्थर मां दाजी जमी पत्थर मां अरे पत्थर दाजू जणी दुआ छा तुझी जिन्स मां कादे वही हे अल्लाह जी कुदरत निराली आ जे कने सालेह अलैहिस्सलाम जे दुआ सा पत्थर मां दाजी निकरी सके थी अम्मा आमना जे पत्थर मां तो असा जो महबूब भी नूर अची सके तो अल्लाह जी कुदरत निराली आ। तने आशिक फरमायो ना सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो नूर आहे सारी दुनिया जे निज़ारन में मुझे नबी जो नूर आहे जो सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी चो मुझे नबी जो बेड़ा तरन मुझे नबी जो नूर आहे सारी दुनिया जे निज़ारन में मुझे नबी जो नूर आहे। दादा जो सुभान अल्लाह अजा शेर पे हले बुधंदे दिल ठरी पई वनन ट्रिनन ऐं बूटन में थदड़ी हवा जे झूठन में थदड़ी हवा जे झूठन में गुलड़न जे गुलजारी में मुझे नबी जो नूर ओ सुनी तू त महबूब के नूर मनी दुआ तू त चओ मुझे नबी जो नूर आहे तो मुझे नबी अञा मिसरो हले दादा सुभान अल्लाह ओ पकड़न जे मिटड़न 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 बोलन में समुद्र जे सोनन चोलन में समुद्र जे सोनन चोलन में मौसम में गमलारन में मुझे नबी जो नूर आहे सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो नूर आहे सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो साईं मुल साहब शफी मां साईं लिखी लिखी जो मां हाणे ज़ियारत कयो ॾाढा सुभान अल्लाह त चओ न साईं अल्हम्दुलिल्लाह साईं अची वञे त ॾाढा सुभान अल्लाह त चओ न। अगते आशू था तो चवे धरती आसमानन में पंज वक्त जी अज़ानन में पंज वक्त जी अज़ानन में हर मस्जिद जे मीनारन में मुझे नबी जो नूर आहे सिज चंद्र कतियुन तारन में मुझा मालिक जेको गड पढ़ाए बेड़ा तारे छजा सिज चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो नूर आहे सारे कुर्बान जे हरफन में खोले दिस तू वरकन में खोले दिस तू वरकन में कुर्बान जे 30 सिपारन में मुझे नबी जो नूर आहे मुझे नबी जो नूर आहे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। गुलबार फकीर मुर्शिदन जो प्यारो आ हाणे इन जो हुकुम न मञीदासीं त वरी दादा ॾाढा सुभान अल्लाह चओ असां खे वरी सगन में चाहे केरु प्यारींदो। हाणे मुर्शिदन जे शान में मनक़बत ठहियल आहे ॿ मिसरा चई करे इंशाअल्लाह ताला वरी इजाज़त मूसा नालो अथई न मोहम्मद मूसा ॾाढा सुभान अल्लाह त चओ न शराफत अली ॾाढा सुभान अल्लाह अदा असांखे दस्तगीर जो दर तॾहिं नसीब थियो जॾहिं मुर्शिद आशिक़ जा कदम पकड़ियासीं। हकीकत जेकॾहिं सची ॻाल्हि हुजे त ॾाढा सुभान अल्लाह चओ अलाए काथे भटकियल हुयासीं जब बिके न थे तो कोई पूछता न था मुर्शिद ने खरीद कर अनमोल कर दिया। अदा ये अलाए कीअं